नाज़रीन असां वासा एक अहम खबर शेयर करे रहा आहियूं त सुप्रीम कोर्ट कराची में ग्रीन बेल्ट तां हददखलियूं फौरी हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। KMC खे ग्रीन बेल्ट खे असल हालत में बहाल करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन अदालत ग्रीन बेल्ट ते क़ाइम कयल के इलेक्ट्रिक जी ऑफिस खे गैर कानूनी करार ॾींदे 2 महीननि अंदर ख़त्म करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में चयो आहे त ग्रीन बेल्ट खे कमर्शियल सरगर्मियुनि लाइ इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾींदासीं। के इलेक्ट्रिक जे ग्रेड स्टेशन के 2 महीननि अंदर हटायो वञे। नाज़रीन असां वांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सुप्रीम कोर्ट कराची में ग्रीन बेल्ट मां हददखलियूं फौरी हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। KMC खे ग्रीन बेल्ट खे असल हालत में बहाल करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन अदालत ग्रीन बेल्ट ते क़ाइम कयल के इलेक्ट्रिक जे ऑफिस खे गैर कानूनी करार ॾींदे 2 महीननि अंदर ख़त्म करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में चयो आहे त ग्रीन बेल्ट खे कमर्शियल सरगर्मियुनि लाइ इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾींदासीं। के इलेक्ट्रिक जे ग्रेड स्टेशन खे 2 महीननि अंदर हटायो वञे।